नाज़रीन, सिंध एम्प्लॉइज़ अलाइंस पारां पेंशन में कटौती ऐं सरकारी मुलाज़िमनि खे मराहतूं न ॾियण ख़िलाफ़, उन्हनि जे पघारनि में इज़ाफ़ो न करण ख़िलाफ़ हैदराबाद में ज़बरदस्त एहतजाज कयो वियो आहे। हीअ एहतजाज जेको आहे उहो शहबाज़ बिल्डिंग जेको डिवीज़नल हेडक्वार्टर आहे उते बि कयो वियो ऐं बाद में गुल सेंटर वटि एहतजाजी धरणियूं हणी सरकार ख़िलाफ़ु एहतजाज कयो वियो आहे। सरकार खां घुर कई वई आहे त मुलाज़िमनि जे पेंशन में जेका कटौती कई पई वञे उनखे ख़तमु कयो वञे, इहो फ़ैसिलो वापसि वरितो वञे, मुलाज़िमनि जे पघारनि में इज़ाफ़ो कयो वञे, खेनि ॿिया वफ़ाक़ी जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि जे बराबरि सहूलियतूं ॾिनियूं वञनि। ॿी सूरत में संदन एहतजाज जारी रहंदो। अचो त मुख़्तलिफ़ अॻवाननि सां ॻाल्हायूं ऐं उन्हनि खां पुछूं त उन्हनि जो एहतजाज अॼु कहिड़े सिलसिले में हो ऐं उन्हनि जो आईंदा लाइ अमल छा हो। अशरफ साहब, तव्हां हिन अलायंस जा चेयरमैन आहियो, छा मुतालबा खणी आया आहियो ऐं कहिड़ो चिताव ॾियो? असांजा पहिरियां त 3 मुतालबा हुआ त सिंधी मुलाज़िमनि जूं पघारूं वधायूं वञनि पहिरें ग्रेड खां 22 ताईं। ग्रुप इंश्योरेंस ॾिनो वञो DRA, उहो त सिंध गवर्नमेंट न मञो, ऐं अवामी हुकूमत उहो मुतालबो त न मञो। पेंशन रिफॉर्म्स जी मद में हिकिड़ो नोटिफिकेशन निकितो आहे जंहिंमें सिंध जे मुलाज़िमनि जी कम्यूटेशन ख़तमु थी वई, मंथली पेंशन खे कट लॻी वियो। इहो असां सम्झूं था सिंध जे मुलाज़िमनि जो मुआशी क़त्लेआम। ऐं पूरी सिंध में सभिनी रीजन में हज़ारे माण्हू मर्द औरतुनि एहतजाज कयो। अॼु असां हैदराबाद बीठा आहियूं, तव्हां ही ॾिसो हज़ारे माण्हू कंहिं गन पॉइंट ते कोन आया आहिनि। हे पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट निक ऑफ टाइम ऐलान करे एहतजाज जो, ॾिसां हज़ारे माण्हू गॾु करे न करे सघंदी। हे माण्हू पंहिंजे हक़नि लाइ निकिता आहिनि, हे मुलाज़िम पंहिंजे बच्चनि पंहिंजी फैमिली जे फ्यूचर खे बचाइण लाइ निकिता आहिनि। जेसिताईं पेंशन रिफॉर्म्स वापसि न थींदा, DRA न मिलंदो, पघारूं वधायूं न वेंदियूं, ग्रुप इंश्योरेंस न मिलंदो, तेसिताईं एहतजाज जारी रहंदो। अॼु हज़ारनि में सुभाणे लखनि में 18 तारीख़ अलायंस जो इजलास थींदो। 4 ऑप्शन मौजूदु आहिनि। सिंध जा तमामु तर नेशनल हाईवे बंदि कयूं, इहो ऑप्शन मौजूदु आहे, छो जो हिन वक़्तु असांजी ज़िंदगी मौत जो सुवालु आहे। बिलाल हाउस जो घेराव कयूं, इहो ऑप्शन बि मौजूदु आहे। गैर मुयना मुदत ताईं तमामु इदारनि जी तालाबंदी कयूं, इहो ऑप्शन बि मौजूदु आहे। तंहिंजे करे 18 तारीख़ C जो इजलास थींदो, उन में जेको फ़ैसिलो थींदो उन ते अमल थी वेंदो। अॼोको जेको एहतजाज आहे मुलाज़िमनि जे मुआशी क़त्लाम ऐं पेंशन जे कार्य कानून जे ख़िलाफ़, DRA जा जेको DRA 3 सूबनि में ॾिनो वञे थो, असांखे उहो नथो ॾिनो वञे, उन DRA जे ख़िलाफ़, ग्रुप इंश्योरेंस जे ख़िलाफ़, बेनीवोलेंट फंड जे ख़िलाफ़, हीअ जेका उहे मुलाज़िमनि जी सोनामी आहे, सिंध हुकूमत जी अदम एतमाद आहे। ऐं असीं चऊं था त असांखे पंहिंजा बुनियादी हक़ ॾिना वञनि, जेकॾहिं न त इनशाअल्लाह हिन खां वधीक तइदाद में असां कराची निकिरंदासीं, कराची जे रोडनि रस्तनि ते बि तमामु मस्कल अंदर कंदासीं। अॼु हैदराबाद में सॼी दुनिया ॾिसे पई त सिंध जा मुलाज़िम मुतहिद थी करे हिते हज़ारनि जी तइदाद में गॾु आहिनि। ऐं जेको असां सां नाहक ऐं असांजो जेको मुआशी क़त्ल जो हिकिड़ो मनसूबो सिंध गवर्नमेंट जेको असांजे लाइ हेठि लाथो आहे, उहो इहो आहे त असांजी पेंशन बि ख़तमु। ऐं पेंशन जो मतिलबु इहो आहे त हिकिड़े रिटायर मुलाज़िम जो मुस्तक़बिल, उनजे बच्चनि जो मुस्तक़बिल जेको आहे उहो सिक्योर आहे। पर हिननि उहा असांजी जेका सिक्योरिटी उहा बि ख़तमु करे छॾी ऐं पेंशन जे खे कटौती करे छॾियऊं। असां चयो DRA पूरे मुल्क में मिले थो डिस्पेरिटी अलाउंस, उहो सिंध जे मुलाज़िमनि खे ॾियो, चई उहो बि न ॾींदासीं। बाबा ग्रुप इंश्योरेंस हर मुलाज़िम जे पघार मां कटिजे थो, उहो ॾियो, उहो ॾियण बि हिननि बंदि कयो। त पोइ इन्हनि सभिनी नाइंसाफ़ियुनि जे ख़िलाफ़ सिंध जा समूरा मुलाज़िम मुतहिद थी अॼु हैदराबाद में पूरी सिंध में ईअं एहतजाजनि जो सिलसिलो जारी आहे। तमामु जल्दी जेसीं ताईं सिंध जे मुलाज़िमनि जा समूरा जाइज़ मुतालबा मंज़ूर न थींदा, तेसीं ताईं एहतजाज बंदि न कंदासीं। अॼु न सुभाणे हिननि खे हूअं ई बि सिंध गवर्नमेंट खे असांजा मुतालबा मंज़ूर करणा पवंदा, त पोइ हरू भरू पंहिंजो पाण खे ख़्वार न कनि, पाण खे ॾिठो न कनि। ऐं असां सिंध जे मुलाज़िमनि जा मुतालबा जेसिताईं मंज़ूर न कराईंदासीं तेसीं ताईं घरनि ॾे मोटी न वेंदासीं। हीउ जेको अॼोको इतिहाद आहे उहो सिंध जे समूरे एम्प्लॉइज़ जो अलायंस आहे। असांजा 3 मुख्य मुतालबा आहिनि जेके सभिनी मुलाज़िमनि जा आहिनि। सभ खां पहिरियों असांजो मुतालबो आहे त पेंशन जा जेके इस्लाहात आहिनि, कारो कानून लागू कयो वियो आहे, उन्हनि में जेका कटौती आहे उहो ख़तमु कयो वञे। ॿियो आहे असांजो DRA जेको 3 सूबनि में मिले थो, फेडरेशन ॾिए थी, सिर्फ़ु सिंध गवर्नमेंट सिंध जे मुलाज़िमनि खे महरूम रखी वेठी आहे। टियों असांजो मुख्य मुतालबो आहे ग्रुप इंश्योरेंस। तव्हीं हैरान थींदो सहाफ़ती दुनिया जा ॿाहिरि त असांजो हिकिड़ो पैसो आहे जेको कटियो वेंदो आहे ग्रुप इंश्योरेंस जे नाले ते, पर मज़े जी ॻाल्हि इहा त उन जे लाइ मरण शर्त आहे।
जेकॾहिं 65 सालनि ताईं मुलाज़िम नथो मरे त उहो असांजो वॾो पैसो जेको गॾु थींदो आहे सॼी जेको आहे असांजी सर्विस दौरान उहो गवर्नमेंट हड़प करे थी। असीं चऊं था त पॉलिसी जेका बि हूंदी आहे EFU जी हूंदी आहे, स्टेट लाइफ जी हूंदी आहे, जुबली जी हूंदी आहे, या दुनिया जे अंदरि जेका पॉलिसी हूंदी आहे उहा हिकु ॾींहुं मैच्योर थींदी त असांजो मुतालबो आहे त असांखे पंहिंजे रिटायरमेंट सां गॾु ग्रुप इंश्योरेंस जेको असांजे हक़ हलाल जे पैसनि मां असांजे पघार जे पैसनि मां कटियो थो वञे त उहो मैच्योर करे असांखे ॾिनो वञे। पर अॼु असीं हेतिरो जेको समुंड आहे उहो सिंध गवर्नमेंट खे ॿुधायूं था त उहो बेहस बेग़ैरत हुक्मरानो ही तव्हां माशी क़त्लेआम जेको सिंध जे माण्हुनि ऐं यादि रखो त हिननि मुलाज़िमनि सिंध जे माण्हुनि जे वोट ते तव्हीं इक़्तिदार जा मज़ा माणियो था। उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं असांखे क़यादत हुकुम कंदी त असां कराची जे अंदरि इक़्तिदारी ऐवान में मज़ा माणींदड़ माण्हुनि खे जेको आहे उन्हनि ऐवाननि में थुॾनि हणण लाइ तयारु हूंदासीं। अॼु ही मुलाज़िम सुजाग थी चुका आहिनि, छाकाणि त रियासत जो हमेशह तसवुरु हूंदो आहे त रियासत माउ जो रूप हूंदी आहे, पर हीअ रियासत मुकमल तौर ते ॾाइण जो रूप अख़्तियार करे वेठी आहे। मां सम्झां थो त हीअ मुलाज़िमनि जो जेको क़त्लेआम आहे उहो बंदि थियणु घुरिजे। माशी क़त्लेआम असीं हर जदोजहद में पंहिंजे क़यादत सां गॾु हूंदासीं। जेको हुकुम थींदो, अॼु ही तव्हां ॾिठो आहे त असांजे रीजनल सतह जो ही जेको आहे सेकेंड लास्ट जेको आहे हितां जो एहतजाज आहे, सुभाणे कराची थींदो। उन खां पोइ कराची में लाहे अमल असांजो गॾियल जुड़ंदो, जेके बि तनज़ीमूं हिन इतिहाद में शामिल आहियूं। उन खां पोइ असीं जेको आहे दमादम मस्त कलंदर कंदासीं ऐं इक़्तिदार धणी जेको आहे ॼाणनि त तव्हांजे इक़्तिदार खे जेको आहे ठोकर हणी जेको आहे असां जॾहिं थींदो। नेपाल खां जेको आहे सबक़ु वठनि, फ्रांस मां वठनि, ॿियूं दुनिया जूं कंट्रीज़ जिते आहिनि जिते जनता उथी आहे त पोइ तव्हां ॾिठो आहे त हुक्मराननि खे जेको आहे हेलीकॉप्टर्स में रवानो थियणो पियो आहे। त मुराद अली शाह जा हवारी असांजी जेको आहे पीपल्स पार्टी जी क़यादत जेकॾहिं हिन जो नोटिस वठी ऐं मुलाज़िमनि खे फिलफोर जेकॾहिं के असांजा जेके मुतालबा आहिनि नथी मञे त पोइ मां सम्झां थो असीं हुकूमत हटाइण जो बि सीजे हुन तां मुतालबो करे सघूं था। सपला हिन इतिहाद जो हिसो आहे। सपला जेको आहे हर इतिहाद जे फ़ैसिले खे लबेक चवंदी ऐं पोइ जेको गॾियल लाहे अमल हूंदो, पोइ इहे रोड हूंदा, इहे रस्ता हूंदा, इहे ऐवान हूंदा, इहे असीं हूंदासीं। असांजे पेंशन मां कटौती कई वई आहे, DRA अलाउंस कटियो वियो आहे, पेंशन कटी कटी आहे। इन जे ख़िलाफ़ असां सख़्तु एहतजाज कयो आहे ऐं 17 तारीख़ असांजो कराची में आहे। इन खां पोइ असां हतमी असांजी जेका क़यादत ऐलान कंदी असांजे पोयां हूंदासीं ऐं इहे कालो कानून असांखे नामंज़ूर आहे। ही असांजो एहतजाज सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे हवाले सां ही असांजो सिंध गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु असांजो एहतजाज आहे त जेके सिंध गवर्नमेंट कारा कानून लागू कया आहिनि ऐं पहिरियों असां DRA घुरूं पिया, DRA असांखे न ॾिनो वियो। जीअं त उनजी भेट में वफ़ाक़ खे DRA मिली चुको, ॿियनि सूबनि खे मिली चुको ऐं गवर्नमेंट जेकी असांजी अवामी गवर्नमेंट आहे उहो असांखे DRA खां महरूम कयो। वरी हिकिड़ो नओं निज़ाम, नओं कानून लागू कयो वियो, जेको कानून उहो पेंशन कटौती हिकिड़े मुलाज़िम जी जंहिंजी मुलाज़िम जी रिटायरमेंट खां पोइ उनजो आख़िरी इहो सहारो आहे। इहो आख़िरी सहारो असांजो खसियो थो वञे पियो ऐं असां उन लाइ हीअ असां रोडनि ते निकिता आहियूं। डिवीज़न असांजा एहतजाज हुया जंहिंमें असांजा सखर, लाड़कानो, नवाबशाह, मीरपुर ख़ासि। अॼु असांजो हैदराबाद में ही वर्कर कन्वेंशन आहे ऐं सुभाणे असांजो कराची में असांजो एहतजाज आहे। उन खां पोइ असां लाहे अमल जोड़े करे मुला असांजो अलायंस जे हवाले सां हिकिड़ी मीटिंग करे असां रोड, रस्ता, ऑफिसूं, इदारा ऐं असां सभु हर शइ बंदि कंदासीं जेसिताईं असांखे न मिलंदो। पेटीएल बि एहतजाज में शामिल आहे, पर हीउ जेको आहे सिंध जे 42 खातनि जे मुलाज़िमनि जो इतिहाद आहे। असां सरकार खे चार्टर ऑफ डिमांड ॾिनो होसीं। सरकार सां 3 दफ़ा असांजी सिटिंग थी आहे त वफ़ाक़ी गवर्नमेंट 10 जून ते वफ़ाक़ी बजट में DRA ॾिनो, जंहिं ते आज़ादु कश्मीर पाकिस्तान खे फॉलो थो करे, गिलगित बल्तिस्तान ऐं KP की बलोचिस्तान, पंजाब ऐं सिंध जे मुलाज़िमनि खे DRA न ॾिनो वियो। असां चयो त असांखे उहो DRA 40% ॾिनो वञे। सरकार एग्री बि थी। बजाए DRA ॾियण जे असांजे हलंदड़ तहरीक में पेंशन कटौतीअ जो हिकिड़ो मुलाज़िम दुश्मन जेको आहे नोटिफिकेशन कढी वई आहे। असां सरकार खे था चऊं त उहा मुलाज़िम दुश्मन जेका पेंशन में जी कटौती में नोटिफिकेशन कढी वई आहे उहा वापसि वरिती वञे ऐं DRA अलाउंस 40% ॾिनो वञे। महांगाई जे मुनासिबत सां 50% सरकारी मुलाज़िमनि जूं पघारूं वधायूं वञनि। जेकॾहिं सरकार खे इहा ॻाल्हि सम्झ में न आई, हिन अवामी समुंड खे ॾिसी बि असांजा मसइला हल नथी करे त सिंध जे सरकारी मुलाज़िमनि जो अवामी समुंड कराची में उथली पवंदो ऐं पोइ उहा सरकार न बचंदी, उहा समूरी ज़िम्मेवारी सरकार ते हूंदी। जीअं त अॼोको जेको ई सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे तरफ़ां एहतजाज थिए पियो, इहो एहतजाज जो सिलसिलो जेको आहे सखर खां, कराची खां, लाड़कानो खां थींदो हैदराबाद पहुतो आहे।
अॼोके अलायंस जे एहतिजाज जो जेको मुतालबो आहे त जीअं त मौजूदा गवर्नमेंट IMF जी पॉलिसी मुताबिक़ असांजी पेंशन में तब्दीली आंदी आहे, उनमें कटौती आंदी आहे, उन सां मुलाज़िमनि जो जेको मुआशी क़तलाम थियणु वञे पियो, इहो असांजे मुलाज़िमनि जे लाइ वॾो नुक़सानु आहे। इन जे लाइ ऐं उनखां वधीक जेको आहे DRA जेको गवर्नमेंट खे ॾियणो हो, सिंध गवर्नमेंट जेको आहे ॿिनि सूबनि जी गवर्नमेंट DRA ॾिनो आहे। सिंध गवर्नमेंट असांखे मुसलसल जेको आहे DRA ॾियण जे लाइ सिर्फ़ु पूरा दिलासा ॾेई रही आहे। उनखां अलावा ॿिया बि जेके ग्रुप इंश्योरेंस जा मामला आहिनि, जीअं त मुलाज़िम रिटायर थिए थो, ग्रुप इंश्योरेंस उनखे ॾियणु घुरिजे। मौजूदा गवर्नमेंट असांजो फंड बि पियल आहे, ग्रुप इंश्योरेंस जेका आहे असांखे उनजी अदायगी न पई थिए। असांजो मुतालबो आहे त जेकॾहिं सिंध गवर्नमेंट इन्हनि मुतालबनि जी जेका आहे उनजो हल न कढंदी त हीउ एहतिजाजी दाइरो जेको आहे इहो हैदराबाद खां थींदो CM हाउस ताईं असां एहतिजाजी उनजो घेराव कंदासीं ऐं धरणो ॾींदासीं। ऐं उन में जेको आहे सिंध गवर्नमेंट खे फिलफोर मामले जी नोटिस वठणु खपे। ऐं असांखे उमेदु आहे त असां वधीक उमेदु करे सघूं था त सिंध गवर्नमेंट पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे। पीपल्स पार्टी दावा कंदी आहे त असां जेको आहे अवामी जमहूरी पार्टी आहियूं ऐं अवाम जी ॻाल्हि कंदा आहियूं, स्पेशली मज़दूरनि जी ॻाल्हि कंदा आहियूं। इन दौर में मुलाज़िमनि सां मुआशी क़तल करे हीअ पीपल्स पार्टी साबित करे रही आहे त इहे जा जेके नारा आहिनि उहे सिर्फ़ु कूड़ा आहिनि, उनजा जेके मंशूर आहिनि उहे कूड़ा आहिनि। असां मुतालबो कंदासीं त असांजे मुतालबनि खे मंज़ूरु कयो वञे ऐं ॿी सूरत में हीउ एहतिजाज जेको आहे कराची खां थींदो, पूरे पाकिस्तान में जी चैन ठही सघे थी। ऐं पंजाब में मुंहिंजो सिलसिलो शुरू आहे, ॿिनि सूबनि में बि सिलसिलो शुरू आहे। उमेदु आहे त गवर्नमेंट असांजे मसइलनि खे फिलफोर हल कंदी। क्या एहतिजाज हो रहा है, किस चीज़ पे एहतिजाज हो रहा है? यहाँ पे टीचर्स हम सब जमा हुए हैं, 9 डिस्ट्रिक्ट से टोटल 9 डिस्ट्रिक्ट टीचर्स हैं। यहाँ पे हम प्रोटेस्ट करने के लिए आए हैं और प्रोटेस्ट करने के पॉइंट्स ये हैं कि यहाँ पे जो पेंशन की डिडक्शन है वो ना करें, सन कोटा ख़त्म की गई है। इसके अलावा एडॉक जो हमें रिलीफ मिल रहा है वो बाकी प्रोविंसेस को मिल रहा है, सिंध को नहीं मिला, तो इसलिए हम सब जमा हुए हैं। छाजे सिलसिले में एहतिजाज पिया कयो? त इन लाइ जो जेको असां माना हिते जेके गॾु थिया आहियूं उहो आहे त असां मास्तरनि सां जेका बेइंसाफ़ी थिए पई, उहा बेइंसाफ़ी अगरि ॿियनि सूबनि सां न थी आहे त असीं ॿाहिरि न निकिरूं आहे। पर ॿियनि सूबनि खे जेका इहे हक़ ॾिना विया आहिनि उन्हनि खे इज़त एतिराम सां ॾिना विया आहिनि। ऐं जॾहिं असांजे सिंध जो वारो थिए थो त असांजा जेके हक़ आहिनि असांखे सॼी आवाम खे रोडनि रस्तनि ते अचिणो थो पए। छो मुराद अली शाह असांजो थी, असांजो हिकिड़ो सिंधी इंसान थी असां सां माना हेॾी बेइंसाफ़ी छो पियो करे? ऐं असीं इहे हक़ पंहिंजा वठी हिननि खां रहंदासीं। अॼु इहे धरणो असांजो हैदराबाद में आहे, सुभाणे असांजो धरणो कराची में थींदो, इस्लामाबाद में थींदो। असीं पंहिंजे हक़नि लाइ जदोजहद कंदा रहंदासीं। हे छा था सम्झनि त असीं हिननि जा हक़ उस्ताद जो हिकु जेको असल गुल काइनात हुनजी पेंशन हूंदी आहे, जेकॾहिं असांखां उहा बि खसी वेंदी त पोइ असांजो छा थींदो? असां सां हेॾी बेइंसाफ़ी असीं कॾहिं बर्दाश्त न कंदासीं हिननि में। जी असां दड़ो हाई स्कूल खां आया आहियूं, गर्ल्स स्कूल खां। असां हेॾो बंदि करे आया आहियूं, असां ॿाहिरि जी भेणूं गॾिजी एहतिजाज में शामिलु थियूं त असांजे जेके टीचर्स उस्ताद सीनियर आहिनि ऐं असांजे पेंशन जो मसइलो हल थिए। इहो प्रोटेस्ट हलंदो रहंदो जेसीं असांजा इहे मसइला असांजो एतिराम कयो वञे, असांजे मुआहदनि जो एतिराम कयो वञे। जॾहिं त असांखे वाइदो कयो त असांखे पेंशन ॾिनी वेंदी ऐं जॾहिं उन टाइम ते पेंशन असांजी बंदि कई वेंदी, जॾहिं त असां 60 इयर्स जा थी वेंदासीं, असांजा औलाद असां में आसरो रखंदा त असां हिकिड़ा टीचर्स आहियूं। असां सभिनी जॾहिं मुस्तक़बिल बिल्डअप कयो त असांजे मुस्तक़बिल लाइ सोचियो वञे। जी नाज़रीन, अॻुवाणनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त अॼु हीउ एहतिजाज हैदराबाद में ज़बरदस्त तरीक़े सां कयो वियो आहे ऐं सरकार खे इहो पैगाम ॾिनो वियो आहे त उहो सरकारी मुलाज़िमनि जा मसइला हल करे। ॿी सूरत में संदन एहतिजाज जारी रहंदो। हिन एहतिजाज में न रुगो मर्द मुलाज़िमनि पर औरत मुलाज़िमनि बि वॾे अंग में शिरकत कई ऐं लाॻीतो रहंदड़ एहतिजाज जे नतीजे में गुल सेंटर वटि जेको ट्रैफ़िक हुई, शहबाज़ विलेज वटि जेका ट्रैफ़िक हुई उहा जैम रही आहे। ॾिसिजे त मुलाज़िम जेको आहे उहो कराची में पंहिंजो एहतिजाज कीअं खणी वञनि था ऐं उते संदन एहतिजाज जी हिकमत अमली कहिड़ी हूंदी। कैमरामैन नियाज़ बला सां गॾु फैज़ कोसो, टाइम न्यूज़ हैदराबाद।